अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। असल ऐं नक़ल DAP जे बारे में सुञाण कीअं कजे। अ, अॼु 24/5/2026 आहे। कल्ह हिकिड़े आबादगार सुवालु कयो त हाणे असां कोशिशि कयूं था, असां सॉइल साइंटिस्ट न आहियूं, पर जेकॾहिं को सॉइल साइंटिस्ट असांजी पोस्ट ते अचे, असांजी पोस्ट ते जेकॾहिं का ॻाल्हि ग़लति हुजे त उन ते असांखे सही करे, असांजी इस्लाह करे। असांजा हिकिड़ा नंढड़ा मतिलबु तजिया हूंदा आहिनि जेके असां कोशिशि कंदा आहियूं त आबादगारनि जी रहनुमाई थी सघे। असां 100% ग़लति बि थी सघूं था, पर असां जेको आहे कुझु न कुझु शयूं असां जूं सही बि थी सघनि थियूं। इन जे करे पोस्ट खे लाइक शेयर ऐं पंहिंजा कमेंट्स लाज़मी ॾींदा कयो त असांखे ख़बर पए त हक़ीक़तूं छा आहिनि। सभिनी खां पहिरियां ॻाल्हि कंदासीं काल्ह वारी पोस्ट ते। हिकिड़े आबादगार सुवालु कयो त DAP तमामु घणो कास्टली आहे, इन जो मुतबादिल छा आहे। ॾिसो, DAP में असांजो हूंदो आहे फास्फोरस जो को मुतबादिल कोन्हे को, यूरिया उन जो मुतबादिल कोन्हे को, पोटाश उन जो मुतबादिल कोन्हे को, ज़िंक, सल्फर, ह्यूमिक एसिड ऐं बोरान, मैग्नीशियम, इहे उन जा मुतबादिल कोन्हे को। फास्फोरस पाण हिकिड़ी अहम ऐं एसेंशियल शइ आहे असांजे ॿूटे जे लाइ। तमामु हिकिड़ो मतिलबु अहम फर्टिलाइज़र आहे जेको असांजे ॿूटे खे, माना NPK जे असां चवंदा आहियूं, नाइट्रोजन फास्फोरस पोटाश। त फास्फोरस तमामु ज़रूरी आहे, कास्टली इन जे करे आहे, उनजी मतिलबु ज़रूरत बि घणी आहे, ऐं उहो जेको आहे असांखे ॾाढी मुश्किल सां मिले थो। इन जे करे फास्फोरस तमामु घणो महांगो आहे। त फास्फोरस जो को मुतबादिल कोन्हे को, पर फास्फोरस घटि या वधि तव्हां ॾेई सघो था। हिकिड़ी बैग DAP जी तव्हां 2 एकड़नि ते 3 एकड़नि ते ॾेई था सघो, मतिलबु कुझु न कुझु फास्फोरस असांखे ॿूटनि खे मिले। तव्हां फास्फोरस जी मतिलबु DAP जाइ ते NP ॾींदो, NP में फास्फोरस आहे। DAP जाइ ते SSP ॾींदो, SSP में फास्फोरस आहे। TSP ॾींदो, TSP में फास्फोरस आहे। या तव्हांखे लिक्विड फार्म में कंहिं में मिले थो, या तव्हांखे जेको आहे दाणेदार या पाउडर फार्म में मिले थो, इहे इन्हनि में हूंदो आहे फास्फोरस। ठीकु आहे, पर उन में फास्फोरस लाज़मी हुजे। पर तव्हां सम्झो था यूरिया ॾींदासीं, उन में फास्फोरस आहे, त उनजो मुतबादिल माना फास्फोरस न आहे। तव्हां घटि या वधि ॾेई सघो था, पर फास्फोरस जो मुतबादिल तव्हांखे ॿियो को बि मतिलबु फर्टिलाइज़र या ॿियो को बि तव्हांखे एलिमेंट नथो मिले त तव्हां चओ त उहो असांजे फास्फोरस जी जॻह वठी सघे थो। माना फास्फोरस जा असां घटि या वधि ॾेई सघूं था। फास्फोरस जा असां फॉर्म्स अलॻि अलॻि ॾेई सघूं था, मतिलबु NP ॾेई सघूं था, TSP ॾेई सघूं था, SSP ॾेई सघूं था, DAP ॾेई सघूं था। इहे असांजा फॉर्म हूंदा आहिनि फास्फोरस जा जेके असां यूज़ कंदा आहियूं। तव्हां घटि या वधि ॾेई सघो था, पर इनखे बिल्कुलु इग्नोर नथा करे सघो, छाकाणि त इहो हिकिड़ो तमामु अहम ऐं एसेंशियल न्यूट्रिएंट आहे असांजे ॿूटे जे लाइ। DAP में डायमोनियम फास्फेट जेके आहे इहो हूंदो आहे, मतिलबु इन जो एब्रीवेशन जो पूरो आहे त डायमोनियम फास्फेट आहे। इन में नाइट्रोजन हूंदो आहे 18% ऐं 46% असांजो हूंदो आहे फास्फोरस P2O5। जेकॾहिं का ॻाल्हि ग़लति हुजे त उहा तव्हां कोशिशि करे इस्लाह ज़रूरु कजो। सभिनी खां पहिरियां जेको आहे बैग चेक कयो, कंपनी जो लोगो ॾिसो, ठहण जी तारीख़ ॾिसो, QR कोड ॾिसो, अमोनिया जी बू अचे ऐं अचे असल DAP में। हाणे अमोनिया जी बू तव्हांखे जेकॾहिं ख़बर हूंदी अमोनियम जी बू छा आहे, त उन हिसाब सां तव्हां जेको आहे जेकर मतिलबु तव्हां उन जी पहचान करे सघो था। पर जेकॾहिं तव्हांखे ख़बर ई कोन्हे त अमोनियम जी त माना बू कहिड़ी आहे, उनजी स्मेल कहिड़ी आहे, त उहो तव्हां नथा करे सघो। कंपनी जो बैग चेक कंदो, कंपनी जो बैग हूंदो, उन ते असल सुठी प्रिंटिंग हूंदो, कंपनी जो लोगो लॻल हूंदो, QR कोड हूंदो, ठहण जी तारीख़, बैच नंबर वग़ैरह इहे वाज़े ऐं साफ़ु रखियलु हूंदा इन्हनि में। दाणनि जी हालति ॾिसो, हिकु जहिड़ा दाणा, सख़्तु साफ़ु सुठा दाणा हूंदा। ठीकु आहे। हाणे ॾिसो न, नकुल जेको ठाहे थो त लाज़मी उन में जंहिंखे ख़बर न आहे उहो मतिलबु हुनजी न करे सघंदो। उन जे लाइ मां तव्हांखे आख़िर में ॿुधायां थो त असांखे कहिड़ियूं 2 शयूं आहिनि जेके तमामु ज़रूरी करणियूं आहिनि। ठीकु आहे। उन जे लाइ मां तव्हांखे माना फाइनल जेको असांजी शयूं तव्हांखे ॿुधायां थो। हीअ असांजा अंदाज़ा आहिनि, हीअ असांजा हिकिड़ा पंहिंजा ज़हनी तरीक़ेकार आहिनि जिन सां असांखे कुझु न कुझु ॼाण मिले थी। असल DAP जेको आहे पाणी में घणो हिसो हल थी वेंदो आहे, नक़ल बि थी सघे थो। असल में हाणे छा आहे जो थींदो ईअं आहे, जेकॾहिं असल ऐं नक़ल DAP आहे त माना ईअं सम्झो त नक़ल DAP साॻी बोरी में
20% भी थी सघे थो, 15%, 30%, 40%, 50, 60, 70, 80%, 100% नकली बि थी सघे थो। ठीकु आहे, पर जेकॾहिं हिकिड़ी 50 किलो वारी बैग में असां मिसाल 10 किलो असांखे नकली मिलियो, जेको माना ईअं सम्झो 500,000 रुपए जी शइ आहे, त 10 किलो जी जेकॾहिं 16,000, 14,000 खां 17,000 जे विच में असां ॾिसूं त केतिरी थी पेमेंट बीहे 10 किलो जी, माना 50 किलो जी बैग असांजी 17,000 रुपए जी आहे। असां हुनखे कैलकुलेट कंदासीं त फ़ी किलो जी क़ीमत घणी थी, वरी हुनखे जेकॾहिं ज़र्ब कंदासीं 10 किलो सां, त फ़ी 10 किलो जी क़ीमत केतिरी थी, त माना जेकॾहिं 10 किलो असांखे नकली मिली थो वञे, 500 रुपए में उहे 10 किलो असांखे मिलनि था, त माना असांजो हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे। ठीकु आहे, त माना ईअं थी सघे थो त या 100% उहा बैग असांजी ग़लति थी सघे, या कुझु हुन में असली हूंदो, कुझु नकली हूंदो। इहे हिकिड़ा असांजा माना आहिनि। गरम करण ते असुलु DAP जेको आहे उहो माना माना जेको आहे पघरजी वेंदो आहे। नकुल बि पघरजी सघे थो, पर असुलु जेको आहे 100% पघरजी वेंदो आहे। इहो माना हिकिड़ी इन जी इहा निशानी आहे। जेकॾहिं तव्हांखे ॿिया बि तरीक़ा सम्झ में अचनि था, छो जो यूट्यूब आहे ऐं बसि AI जो दौरु आहे, तव्हां जेकॾहिं सम्झो था त उहे बि असांखे ज़रूरु ॿुधाइजो। पर हाणे जेके ॿ शयूं अहम हींअर कयां थो, त उहे तव्हांजे लाइ तमामु लाज़मी आहिनि। सिर्फ़ु रजिस्टर्ड डीलर खां वठो, रसीद वठो, उन्हनि खे ॿुधायो त साईं ही मार्केट में ही शयूं हलनि पियूं, नकली ग़ैर मयारी शयूं हलनि पियूं, असां जेको आहे एतिरो पैसो था ख़र्चु कयूं, महिरबानी करे असांखे जेको आहे तव्हां नकली शइ न ॾिजो, ऐं असांखे क़ीमत सां गॾु रसीद पकी तव्हां असांखे लाज़मी ॾियो। इहा रसीद तव्हां वठंदो, तव्हां वटि पियल हूंदो सबूत, सुभाणे तव्हांजे फ़सुल ते मतिलबु जेकॾहिं मिसाल फ़ाइदो नथो ॾिए, असुलु DAP जो तव्हांजे फ़सुल खे बि मतिलबु बिल्कुलु हुनखे जेको आहे नाइट्रोजन बि मिलंदी ऐं फास्फोरस मिलंदी, ॿूटो जानदार हूंदो, ऐं उन में काफ़ी ॿियूं शयूं बि अची सघनि थियूं। ठीकु आहे न, त माना इन में जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता तव्हां इस्तेमालु जो तरीक़ो सही न कयो, या मौसम साथ ॾिनो, या ॿनी तव्हांजी कलराटी आहे, त उन जा बि काफ़ी सारा असर थी सघनि था। हतमी तौर ते असां जेके असांजी जेके शयूं आहिनि उहे ॿ तव्हांखे हींअर ॿुधायां पियो। हिकिड़ो त रजिस्टर्ड डीलर खां वठो, जेको कंपनी जो रजिस्टर हुजे या गवर्नमेंट जो त रजिस्टर्ड हूंदो, उहो जेको आहे तव्हांजो मतिलबु तव्हांखे नकली शइ न ॾींदो। दुनिया में छा थो थिए त ज़राअत जे हवाले सां, या मेडिकल साइंस जे हवाले सां, या जंहिं बि उन्हनि जा इदारा आहिनि, उते उन्हनि खे ग़ैर मयारी शइ न ॾिनी वेंदी। उते माना हर शइ, हिते त असां वटि ॾिसो तव्हां त इंसाननि जूं जेके असांखे दवाऊं, या इंसाननि जे जेको असांखे सिहत जे हवाले सां मेडिकल साइंस में जेके शयूं मिलनि थियूं, उहे बि ईअं सम्झो त 1 नंबर त छा, पर 20 नंबर मिलनि थियूं। हीअ त असांजो माना ज़मीन आहे, या असांजो एग्रीकल्चर जे हवाले सां, त हिते त केॾी 2 नंबरी आहिनि। ऐं गवर्नमेंट जा इदारा एक्टिव थियनि, इन्हनि 2 नंबरनि खे रोकनि, जिन जो असुलु कमु आहे उहे छापा हणनि, उन्हनि ते हक़ीक़ी ॾंड विझनि, उन्हनि खे हक़ीक़ी जेको आहे उन्हनि जा दुकान सील कनि। इहो हिकिड़ो असांजे आबादगारनि जो फ़ाइदो थी सघे थो। आबादगारनि खे कॾहिं बि ख़बर नथी पइजी सघे त असांजो जेको आहे DAP असुलु आहे या नकुलु आहे। तव्हां इस्तेमाल खां पोइ पंहिंजी ॿनियुनि में ॾिसो त तव्हांखे ख़बर पवे त वाक़ई जेका शइ असां ॾिनी आहे, उहा जेका आहे हल थी वई आहे, उहा असांजी ज़मीन में मिली आहे, या उन जा दाणा जेके अञा ॿनियुनि में पिया आहिनि, उहे भुरनि था कोन था भुरनि, उहे तव्हां चेक कंदा कयो। ऐं कुझु सैंपल हमेशह पाण वटि रखंदा कयोसि। कुझु सैंपल तव्हां वटि पियो हूंदो, उहो महफ़ूज़ करे रखंदो, उनखे हवा खां, उस खां, या गर्मी खां बचाईंदो, त उहो सैंपल तव्हां कंहिं सुठी बरनी में, डॿी में, प्लास्टिक में रखी करे कंहिं मतिलबु सही जॻह ते रखो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे असली DAP जेकॾहिं घणी गरमाइश या कंहिं तव्हां सही जॻह ते न रखंदा आहियो, उन में बि जेको आहे उन असांजा मतिलबु रिएक्शन्स अची वेंदा आहिनि, ऐं असांजो DAP उहो मतिलबु असरु कोन ॾेखारींदो आहे। सिर्फ़ु रजिस्टर्ड डीलरनि खां वठो, ठीकु आहे, रसीद पकी वठो। उन खां अलावा 100% जेके रिज़ल्ट तव्हांखे आहे, उन जो सैंपल तव्हां लेबॉर्ट्री मां कराईंदो, लेबॉर्ट्री जे रिज़ल्ट ते तव्हांखे ख़बर पवंदी। हीअ सभु असांजा जेके तजिया आहिनि, हीअ सभु असांजा जेके आहिनि मतिलबु आहिनि तबसरा, सिर्फ़ु और सिर्फ़ु मतिलबु असांजी ज़हनी सोच मुताबिक़, या जेके सुठा एक्सपर्ट आहिनि उन्हनि जी सोच मुताबिक़ हीअ सही बि थी सघनि था, हीअ ग़लति बि सही थी सघनि था। 100% जेको रिज़ल्ट आहे, असांजो 100% रिज़ल्ट असांखे लेबॉर्ट्री मां मिलंदो, त असांजी इहा शइ असली आहे या नकली आहे। तमामु 2 नंबरी आहे। आबादगार एहतियात सां इहे शयूं इस्तेमालु कनि, ऐं जेके बि शयूं आहिनि त तव्हां उन डीलर खां तसली सां रसीद वठी करे उन्हनि खे ॿुधायो त अॼु असां तव्हांखां DAP वठी था वञूं, ऐं असां उनजो
सैंपल तव्हांजो लाज़मी रखो, अधु किलो पाव तव्हां लाज़मी रखो, सही तरीक़े सां उनखे महफ़ूज़ करे रखो, त जीअं जेको आहे तव्हांखे सुभाणे को बि हुजे त उहे तव्हां उनजी वीडियोज़ ठाहियो। जॾहिं बि ॿोरी खोलियो त उनजो माना डीलर जे नाले सां गॾु वीडियो ठाहियो ऐं तव्हां उन्हनि सां सोचे सम्झे मतिलबु वीडियो ठाहियो त अॼु हिन तारीख़ ते असां हिन डीलर खां ही DAP ॿोरी जी मतिलबु सही नमूने सां फ़ोटू ॾेखारियो, उनजी प्रिंटिंग ॾेखारियो, अॼु खोलियूं था, अॼु असां पंहिंजे ॾियूं था फसल खे ॾियूं था, उनजा रिज़ल्ट तव्हां सां शेयर कंदासीं। इहे कुझु शयूं आहिनि जिन सां असां जेको आहे असली ऐं नकली DAP या शयुनि जी असली नकली हुअण सां असां वाज़े फ़र्क़ु करे सघूं था या असां थोरो घणो फ़र्क़ु करे सघूं था। उमेद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।